नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदालू ठट्टो मां वफ़ा अकरम अब्बासी की रिपोर्ट मुताबिक ज़िले सिजावल के शेड्यूल कास्ट वेलफेयर एसोसिएशन के वफ़द सदर बसर उर्फ बसू मल की निगरानी में जनरल सेक्रेटरी सोजल कुमार और क्लेती काउंसलर हमीरो मल मोहतरम MNA अयास अली शाह शिराजी साहब से अहम मुलाकात कंदे संदस आलिशान आधार भाव कंदे खैस अवामी खिदमतुन ते संद जी सकाफ़त अजरक पाराए मथ स्कूलन की वर्खा पिण कई। मुलाकात में बागड़ी कूली कारिया महेश्वरी गरगला भील ओड मेघवाड़ चारण मसीही मारवा मारोड़ा पोखड़ी हरीचंद ऐं ॿियनि इकलीती बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़ अॻवाननि समाजी शख़्सियतुनि ऐं नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। शख़्सियतुनि ऐं नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई जेके सिजावल जाती बठोरो धड़ो ऐं सैयदपुर समेत ज़िले के मुख़्तलिफ़ इलाक़नि ऐं तालुक़नि मां आयल हुआ। मुलाकात दौरान इकलीती बिरादरियुनि पारां अवामी सियासतदान MNA सैयद अयास शाह शिराजी पारां ज़िले ठट्टे ऐं सिजावल जी गरीब आवाम की बेलोस खिदमतुनि एवज़ गैर मशरूत तौर ते संदस मुकम्मल हिमायत जो ऐलान पिण करे छॾियो। मुलाकात दौरान ज़िले सिजावल जी हिंदू कम्यूनिटी सां दरपेश मसलन तालीम रोज़गार सेहत बुनियादी सहूलतुनि समाजी भलाई ऐं तरक्की बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिण ॾिनी वई।